जुंगशाही में रिपोर्ट करे वाले हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही कोस्तान के मुख्तलिफ बरादरन पारा मीरपुर साकरो गर्ल्स हाई स्कूल के हेड मिस्ट्रेस अदी गुलनाज जोखियो के गैर कानूनी तौर हटाने खिलाफ जुंगशाही बस स्टॉप का प्रेस क्लब ताईं ज़ोरदार नारा हणी एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। एहतजाज में समाजी अगवाननि ऐं मुख्तलिफ तंज़ीमुनि के नुमाइंदनि जिनमें पीर ग़ुलाम हुसैन शाह सदर प्रेस क्लब जुंगशाही, मामा जुम्मा खान जोखियो, मुनीर ब्रोही सदर लोअर स्टाफ, कामरेड शफीक जोखियो, मोहम्मद सालिम मीरानी ऐं राना मोहम्मद इकबाल इन शिरकत कई। अगवाननि धरणे के खिताब कंदे चयो त मुसलमान मुल्क में मुसलमान न्याणी के जबरी सस्पेंड करण वॾी नाइंसाफ़ी आहे। इन इल्ज़ाम हयो त वज़ीर तालीम सरदार शाह मुबैना तौर करप्ट ऑफिसरनि जी टोले ज़रिए एक तरफ़ो फ़ैसिलो करायो आहे, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदा। समाजी अगवाननि जो वधीक चवणु हो त DEO सेकेंडरी हुजूर बख्श ख़ासकली सॼे ज़िले में हाई स्कूलनि ऐं क्लस्टर स्कूलनि खे तबाह करे छॾियो आहे ऐं अहिड़े ई हथरादू ड्रामे ज़रिए मैडम गुलनाज़ खे हटायो वियो आहे।